द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। राय सलाह राय ॾियण में सिंधियुनि जहिड़ो को ॿियो समाज होशियारु न आहे। वणे न वणे ॿिए खे सिंधी त मिज़ाज पोसे ते बि साण खणी वेंदो आहे। आलम इहो आहे जो बीमार जो हाल पुछण वियल सिंधी वटि न सिर्फ़ु हर बीमारीअ जो इलाजु हूंदो आहे, पर इहो बि हूंदो आहे त फलाणे जे परॾाॾे जो मौत बि इन ई बीमारीअ सबबु थियो हो। चई चाहे हुजे डॉक्टर आख़िरी वक़्त जी ॻाल्हि, सलाह ॾियण जो दस्तूर पूरो किए बिना न मुड़ंदो आहे। थींदो आहे जो कॾहिं बीमार आज़ादु सचल बीमारीअ खां वधीक टोटकनि मां बेज़ार थींदो आहे, बेज़ार तंग थींदो आहे जो कॾहिं बीमार आज़ादु सचल बीमारीअ खां वधीक टोटकनि मां बेज़ार थींदो आहे। राय ॾियण में सिंधियुनि जहिड़ो को ॿियो समाज होशियारु न आहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।